काज़ी अहमद लॻ सरकारी खूह वासी 4 ॿारनि जी माउ मिसमात गुडी पंहिंजे मुड़ुस रजब ख़ासकेली ऐं मासूम ॿारनि सां गॾिजी तालके प्रेस क्लब काज़ी अहमद आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं दाहींदे इल्ज़ाम हणंदे चयो त मुंहिंजे मुड़ुस खमीसो ख़ासकेली जी 3 साल अॻु वफ़ात करे वियो। मूं पंहिंजे ॾेर रजब सां कोर्ट में निकाह कयो जंहिं ते मुंहिंजा माइट पीउ भाइर उमर मल्हा सजाद मल्हा जुमो मल्हा गुलाम कादिर मल्हा पीरो मल्हा असांजा दुश्मन थी पिया आहिनि। तक़रीबन 4 लखनि रुपयनि जो सामान उन्हनि वटि आहे जेको वापसि नथा कनि। मुंहिंजो पीउ लालची आहे, मूंखे विकिरो करे छॾींदो। मूंखे मुड़ुस ऐं ॿारनि समेत क़त्ल जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि जिन मां जान जो ख़तरो आहे। रजब ख़ासकेली ॻाल्हाईंदे चयो त 3 साल अॻु मुंहिंजो भाउ खमीसो फोत थी वियो। मूं पंहिंजी भाॼाई सां कोर्ट में निकाह कयो जंहिं ते मुंहिंजा साला सोहरो उमर मल्हा वेठल हैदराबाद जेके मूंखे ब्लैकमेल करे मूंखां पैसा वठंदा हुआ। मां पोरियत मज़दूर माण्हू आहियां। हाणे पैसा न ॾियण ते मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि एसएसपी शहीद बेनज़ीराबाद डीएसपी ऐं एसएचओ काज़ी अहमद ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त मज़कूरा माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे।